बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदतिन मुवहदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुस व जुज़ व उज़्म नुज़ वला जज़ब वस्पाई बका बबैत खस्मला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना अअज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व अहसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनाया अलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल लह सुम्म नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक जुदरानना हुव उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल ग़ालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फ़ी लैलतिल मिअराज कशफ़त दुजा सुम्म दना फ़तदल्ला फ़कान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वमिन आयातिही अन ख़लक़कुम मिन तुराबिन सुम्म इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून वमिन आयातिही अन ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन लितस्कुनू इलैहा वजअल बैनकुम मवद्दतन व रहमह इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यतफ़क्करून वमिन आयातिही ख़ल्क़ुस समावाति वल अर्ज़ि वख्तिलाफ़ु अलसिनतिकुम व अलवानिकुम इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिल आलिमीन वमिन आयातिही मनामुकुम बिल्लैलि वन्नहार वब्तिग़ाउकुम मिन फ़ज़लिहि इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन यस्मऊन वमिन आयातिही युरीकुमुल बर्क़ ख़ौफ़न व तमअन वयुनज़्ज़िलु मिनस समाअ
समाई माआ फयुहयी बिहिल अर्ज़ बअद मौतिहा इन्न फी ज़ालिका लआयातिल लिक़ौमी याक़िलून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक़ रसूल सहाबा अहल बैत जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त हीअ मजलिस बरकत वारी थे। दोस्त काफ़ी बीठा आहिनि, जमात खे जगह नथी मिले वेहण जी, त अॻियां दोस्त अॻिते सुरी अचो, क़ुरान जे वेझा ईंदो। दुआ थो कयां अल्लाह क़बर क़यामत में क़ुरान तव्हांखे वेझो करे ॾींदो शफ़ाअत लाइ। थोरो हीअं विख खणी अचो त जीअं बीठल दोस्त बि बाअदब वेहनि। बाअदब बा नसीब हूंदो आहे, बेअदब बेनसीब हूंदो आहे। सभु आराम सां वेही करे क़ुरान पाक ॿुधनि। ऐं जेके वेझा अचो था हाणे दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थिए। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। गमज़दों के लिए रहमते मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। आशिक़ रसूल ॾाढा सुभान अल्लाह कनि। दोस्त जेके लाइट ॿारंदा ये लाइट बंद कनि, रिकॉर्डिंग कनि, लाइट अखियुनि जे लाइ नुक़सान आहे। गमज़दों के लिए रहमते मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन है जिसको उनका सहारा नहीं। शाहिद उस पे हुआ है कलामे खुदा। शाहिद उस पे हुआ है कलामे खुदा। मुस्तफ़ा की रज़ा है खुदा की रज़ा। अपने महबूब से रब ने फरमा दिया। अपने महबूब से रब ने फरमा दिया। जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे। कौन है जिसको उनका सहारा नहीं। हो के वारफ्ता जो भी मदीने गया। जेको सुभान अल्लाह करे दुआ थो कयां अल्लाह हिन साल मदीनो ॾेखारेसि। असां गुनाहगार बि 2015 में मां मदीने वियोसि। उते मदीने जा आशिक रोई दुआऊं पिया घुरनि, अल्लाह असां हुज़ूर जे रोज़े ते वञूं था, ॿियो कोई मक़सदु कोन्हे, रुगो महबूब जी मुलाक़ात लाइ वञूं था। ऐं मुंहिंजे साईं फरमायो मन ज़ार क़बरी वजबत लहू शफ़ाअती यौमल क़ियामा। जंहिं मोमिन ईमान वारे मां रसूलुल्लाह जे रोज़े जो दीदार कयो उनजी शफ़ाअत मां मोहम्मद पाक जे मथां वाजिब आहे। मुवहिद जी शफ़ाअत अल्लाह जो रसूल कंदो। वारफ्ता जी माना आहे वलवलो, शौक़, जज़्बो। अल्लाह वारो तॾहिं थो चवे हो के वारफ्ता जो भी मदीने गया। हो के वारफ्ता जो भी मदीने गया। सब्ज़ गुंबज़ को बस देखता रह गया। सब्ज़ गुंबज़ को बस देखता रह गया। सारी दुनिया में ऐसा हसी दिलरुबा। सारी दुनिया में ऐसा हसी दिलरुबा दूसरा और कोई नज़ारा नहीं। दूसरा और कोई नज़ारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे।
कौन है जिसको उनका सहारा नहीं। क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया। बटे अशार महबूब जे शान में बुतम आवाज शुरू किया। क्या घड़ी होगी महशर में सब अंबिया, उम्मतों को न देंगे कोई आसरा, उम्मतों को न देंगे कोई आसरा। होगी सबकी जुबां पर यही एक सदा, मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं, मुस्तफा के सिवा कोई चारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे, कौन गे जिसको उनका सहारा नहीं। जुल्म पे जुल्म सह कर ये बोले बिलाल। इस्लाम में तकलीफूं आयूं हजरत बिलाल असांखे वॾियूं। ततल वारीअ ते सुमारे मथों पत्थर रखिया वेंदा हुआ, पुठीअ ते गरम पत्थर, लोह के बाहि में तपाए बाहि जा डब ॾिना वेंदा हजरत बिलाल असांखे। पोइ बि बिलाल जी ज़ुबान मां आवाज़ ईंदो हो, अहद अहद अहद, अल्लाह हिक आहे, अल्लाह हिक आहे। इश्क हो हजरत बिलाल के मदीने वारे साईं सां, तौहीद सां। दीद के आशिक़ चयो न, वो आस्ताना छुटा तुझसे एक दम के लिए, वो आस्ताना छुटा तुझसे एक दम के लिए, किसी के इश्क में तूने मजे सितम के लिए। जफा जो इश्क में होती है वो जफाई नहीं, जफा जो इश्क में होती है वो जफाई नहीं। सितम न हो तो मोहब्बत का कुछ मजा ही नहीं। जुल्म पे जुल्म सह कर ये बोले बिलाल, जालिमों ये गलत है तुम्हारा ख्याल, जालिमों ये गलत है तुम्हारा ख्याल। दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं, दामने मुस्तफा को मैं क्यों छोड़ दूं। इतना कमजोर ईमान हमारा नहीं, इतना कमजोर ईमान हमारा नहीं। आखिरी शेर बुध, देखो कुर्बान में जा बजा मोमिनो। ज़ियारत क्यों कुरान जी। देखो कुर्बान में जा बजा मोमिनो, रब ने कैसे है उनको मुखातब किया, रब ने कैसे है उनको मुखातब किया। कभी यासी कहा कभी ताहा कहा, कभी यासी कहा कभी ताहा कहा। नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं, नाम लेकर खुदा ने पुकारा नहीं। हशर के दिन भी वो सबके काम आएंगे, कौन है जिसको उनका सहारा नहीं। गमज़दों के लिए रहमते मुस्तफ़ा वो समंदर है जिसका किनारा नहीं। एक दफ़ो ॿीहर महबूब साईं ते सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन। अल्हम्दुलिल्लाह। अज 22 नवंबर सन 2020 आचर जे दिहाड़े सूमर जी रात गोठ मोहम्मद हाशिम सोलंगी में पीर बगदादी स्टाफ जे बरसा बिरादर में मोहतरम हजरत मौलाना भाऊ खालिद अहमद साहब, मोहम्मद तारिक सोलंगी साहब ऐं ॿियनि जुमलाए जमात जी सिक भरी दावत ते अल्लाह से लंबो चौड़ो सफ़र कराए मूंखे तव्हांजे हिन ॻोठ जी शायदि अॼु ॿियों दफ़ो रब साईं ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं जमात जे आॾो क़ुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। महफ़िल भी शान वारी, मजलिस भी भलारी, स्टेज ते वेठल बुजुर्ग आलिम भी मौजूद आहिनि। अहिड़ी बरकत भरी महफ़िल में वेठा हो जो वेहण वारनि जा रब गुनाह भी शाणे छॾींदो त अर्शनि ते दर्जा भी बुलंद कंदो।
7 आयतूं कुरान मजीद जे 21 पारे मां सूरत रूम जे 3 रुकूअ मां तिलावत कयूं। दिल थी चाहे त इन्हनि आयतुनि जो माना ऐं मतिलबु सम्झायां, छो त कुरान मजीद जी हिकिड़ी आयत जो जे माना मतिलबु सम्झो त ॼणो 100 रकात नफ़ल जो सवाब मिली वियो। इन कलाक जे अंदरि जेकॾहिं तव्हां शाह साहब जी ज़ुबान मां 7 आयतूं कुरान जी माना मतिलबु सम्झी वियो, गोया के तव्हां वाइज़ ॿुधी जॾहिं घर वेंदो ॼणो 700 रकात नफ़ल पढ़ी पोइ वेंदो। अल्लाह साईं हिननि आयतुनि में पंहिंजी कुदरत जूं निशानियूं बयान कयूं। को वॾेरे खे सुञाणे, को भोतार खे सुञाणे, को ख़ान खे सुञाणे, को चौधरीअ खे सुञाणे, को MP MNA खे सुञाणे, पर यार खटी उहो माण्हू वियो जेको रब जी ज़ात खे सुञाणे। दुआ करियो त अल्लाह साईं तव्हां असांखे पंहिंजी मार्फत नसीब कराए। अल्लाह साईं पंहिंजे कलाम कुरान मजीद में जेको चयो त उहो सच ई सच आहे। चो कुरान सचो आहे। कुरान खे खणी अचण वारो मलाइक नूरी मखलूक जो सरदार जिब्रील अलैहिस्सलाम भी चो सचो आहे। कुरान जंहिं मोकिलियो रब्बुल आलमीन उहो रब भी सचो आहे। कुरान जंहिं सोणे मोहम्मद पाक जे क़ल्ब ते आयो उहो सोणो मोहम्मद भी सचो आहे। कुरान जंहिं शहर में आयो मके मदीने में उहे शहर भी सच्चा आहिनि। अल्लाह से पंहिंजे कुदरत जूं निशानियूं बयान कंदे हिन पहिरीं आयत में मुंहिंजे रब साईं फरमायो वमिन आयातिही अन खलक़कुम मिन तुराब। थकल हो त मां दुआ घुरां। सुभान अल्लाह जो आवाज़ घटि आहे। सुभान अल्लाह जे करे रब जन्नत में मुफ्त में बाग हणाईंदई। सुभान अल्लाह जे करे जन्नत में हिक सिर सोन जी लॻंदई, ॿी सिर चांदीअ जी लॻंदई। रब साईं तो फरमाए वमिन आयातिही अन खलक़कुम मिन तुराबिन सुम्मा इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून। मां अल्लाह जी कुदरत जी निशाननि मों हिकिड़ी हीअ भी निशानी आहे जो मां रब्बुल आलमीन तव्हां सभिनी खे तव्हांजो जेको ॾाॾो आहे न आदम अलैहिस्सलाम मां रब उन खे भी मिटीअ मों ठाहियो। सभिनी जो ॾाॾो भी हिकु आहे। सोलंगी साहिबान खां पुछो त तव्हांजो ॾाॾो केरु आहे, चवंदा फिलाणो फिलाणो फिलाणो। ॻाल्हि बंदि थींदी ॾाॾो आदम अलैहिस्सलाम। इन कोलाची साहिबान खां पुछो त अमानुल्लाह कोलाची भी चवंदो फिलाणो फिलाणो फिलाणो। ॻाल्हि बंदि थींदी ॾाॾो आदम अलैहिस्सलाम। ईअं असां सैयदनि खां पुछो, असां सैयद भी चवंदासीं फिलाणो फिलाणो फिलाणो। ॻाल्हि बंदि थींदी ॾाॾो आदम अलैहिस्सलाम। बरोच हुजे, जामोट हुजे, कहिड़ी भी ज़ात वारो हुजे, सभिनी जो ॾाॾो। ॻाल्हाईंदा हलो त मुंहिंजी भी ॻाल्हि हले न तव्हां सां। असांजो वाइज़ ईअं आहे हिक ॿिए सां कचहरी करणु। तव्हां ॻाल्हाईंदो त मां तव्हांखे वधीक टाइम ॾींदुसि। ॾाॾो केरु आहे? अड़े जॾहिं ॾाॾो हिकु अथव पाण में विड़ो छो था पोइ त सभु ॿाहिरि आहियूं। छो था हिक ॿिए जा मथा फाड़ियो, छो था खून कयो, छो था हिक ॿिए जी गिला कयो, छो था कंहिंजी गुरबत ते तव्हां टहक ॾियो मुस्कुरायो, कंहिंजी तकलीफ़ ते छो था ख़ुशि थियो। अड़े जेके मोमिनन इहे त पाण में अञा भाइरनि। मां नथो चवां, कुरान तो चे इन्नमल मोमिनून इख्वतुन फअस्लिहू बैन अखवैकुम। कुरान तो चे कलमे वारो जेको रिश्तो आहे, तौहीद वारो रिश्तो, हथ मथे करे सभई कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। फकीर नारो दाणी ॿुधा। ईअं न अॻिते हले ई नथो न तॾहिं। इहो कलमे वारो रिश्तो तव्हांखे मुबारक हुजे। अॼु सैयद जे आॾो तव्हां हथ मथे करे कलमो पढ़ियो। हे कुरान सैयद हबीबुल्लाह शाह जे मथे ते आहे। मां बि दावा सां चवां थो जे मुवहिद हो, तौहीद वारा हो, अॼु तुंहिंजी मुंहिंजी अल्लाह साईं जन्नत में पक्की दाख़िला करे छॾी। या मुंहिंजी फतवा न आहे, इहा असांजे नाने मिठे मोहम्मद रसूलुल्लाह जी फतवा आहे।
मुझे साईं फरमायो जेको मुवहिद आ तौहीद वारो वा कलमे वारो इन जी जन्नत में दाखिला थी वई। वाणे जी ओड जी भील जी बागड़ीअ जी मुशरिक जी मुनाफिक जी काफर जी जन्नत में दाखिला कोने। यहूदीअ जी नसारे जी ईसाईअ जी मजूसीअ जी तां जी दाखिला थियल आ। रुगो गुनाह जा कम न कयो सिधा थी हलो त अखि बूटो त मां रब तां जे लाइ जन्नत जा दर खोले छॾींदो आहियां। मुझे गुनाह कंदो त वरी भी मलाइका मारे कुटे पादर हणी टंगो टाली करे वरी भी जन्नत में उछले वेंदो। स्कूल में जो ॿार न वेंदो आ त ॿार खे पकड़बो आ न, टंगो टाली करे भी स्कूल पहुचायो। मास्टर वटि अड़े फी तो भरा 500 रुपया महीने में निभागा हाज़िरी में तुझो नालो आ, पादर हणी भी छोरे के स्कूल पुजाईंदासीं। इं मुझो रब तो फरमाए कलमे वारा तुझी दाखिला थियल आ, छो तो पादर खाई अमल सुठा कर अखे बूट जन्नत तुंहिंजी आ। रब साईं तो फरमाए ओ मुंहिंजा बाना तां जो ॾाढो हिकवा ताम हिकड़े ॾाढे मुमा अल्लाह सही केॾी त ख़ल्क़ विछाई आ। खलक़कुम मिन तुराबिन सुम्मा इज़ा अंतुम बशरुन तंतशिरून। हे तव्हांजो आसे ज़िलो घोटकी, इन घोटकी ज़िले में ॾिसो त केॾी आदमशुमारी आ, केॾा इंसान तारन, सभिनी जो ख़ालिक़ केरा अल्लाह। वरी तव्हांजो ही ज़िलो घोटकी बंदा सूबे सिंध में तकरीबन 28 ज़िला जेके इंसान रहन था, सभिनी जो ख़ालिक़ मालिक मां अल्लाह आ, सभिनी के मां ठायो। वरी मुझो रब तो फरमाए ॾिसो मुंहिंजी कुदरत जी निशानी हिकड़े आदम मो मां अल्लाह केॾी त ख़ल्क़ विछाई। सूबो सिंध बंदा पाकिस्तान मुल्क में, मुल्क पाकिस्तान जी तकरीबन 23 करोड़ आबादी आ। वरी पाकिस्तान बंदा पूरी दुनिया में, वरी दुनिया में तकरीबन 187 मुल्क गालिबन आहिनि। वरी हर मुल्क में वञो, वरी अमेरिका वञो 7 खंड टपी, वरी भूरा अंग्रेज ये रब ख़ल्क़यान। चीन जो मुल्क घुमी चो, कद जा नंढा डेंडा बिंदरा चीनी के ख़ल्क़यान। अञा भी मुशरिक के अल्लाह समझ में नथो अचे। रब साईं तो फरमाए वरी वञो मक्के मदीने सऊदी अरब जो मुल्क ॾिसी जो हसीन जमील सोना अरब के ख़ल्क़यान अल्लाह अकबर। वरी सूडान जो मुल्क घुमिया रंग जा मुश्की कारा इंसान के ख़ल्क़यान। पेशावर जा पठान ॾिसिया पप्पू सफ़ा गाढ़ा ये के ख़ल्क़यान, ये रंग के ॾिनान। चेतो मां अल्लाह जे खजाने में मना कमी कोने, अरे जेड़ा इंसान ख़ल्क़यान वरी हिक हिक के ॿ अखियूं के ॾिनियूं। अलम नजअल लहू ऐनैन, कुरान में मज़ो आ न। असां जे देवबंदिन जे वाइज़ जो जज ही कुरान आ। अल्लाह रहमत करे साईं अब्दुल कादिर रिंद जी कब्र ते चंदो देवबंदिन जे वाइज़ जो जज कुरान आ। कुरान पढ़ंदा हूं त हिते रंगजी वेंदा। समझो मुसलमानो अल्लाह अकबर। रात भी हिकड़ी एड़ी जाए ते वाइज करे आम, रुगो मुशरिक होया, 3 घर रुगो मुवहिदन जा, उते भी कुरान जो जलसो थियो, खल्क निकती। कुरान बुधण सां मोमिन जो ईमान ताज़ो थी वेंदो। दोस्तन हाने फोन करे बुधायो चेसे मुबारक हो जई काफी असां जी जमात में अची विया। यो असां जे जलसन जी कामयाबी आ, कुरान जी कामयाबी आ। अल्लाह अकबर। रब साईं छा तो फरमाए हिकड़े आदम मो केडी ख़ल्क विछाई, हर के 2 अखियूं भी मां ॾिनियूं। वलिसान व शफतैन, टप भी मां ठाया मां, ज़ुबान भी मां ॾिनी मां। छाते तो वॾाई करे इंसान, अड़े पंहिंजे वजूद ॾे त नज़र कर, तोखे शामो ठाहियो आ। चेतो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन, हिकड़ी किन्नी मिट्टी मो ठायो धमाई। वरी चेतो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सलसालिम मिन हमीम मसनून। अल्लाह अकबर। रब साईं तो फरमा माता के केडो त सोहणो करे ठायो। हां साईं वरी छा तो फरमाए चेतो मुंहिंजी कारीगरी त ॾिस, ख़ल्क़म मिन बाद ख़ल्क़िन फी ज़ुलमातिन सलास।
आए को मां जो लाल जेको टिन ऊंधाइन में हेड़ो लालन जेड़ो मोती इंसान त ठाए ॾेखारे। घणनि ऊंधाइन में? टिन ऊंधाइन में। कुरान समझो तो मज़ो अचे, ईमान ताज़ो थे। रब केड़ी ऊंधाई? चे तो मां जे पेट वारी ऊंधाई, वरी मां जे पेट में वरी रहम जी ऊंधाई, वरी रहम में अंदर वरी सने पर्दे जी ऊंधाई। टिन ऊंधाइन में मां अल्लाह तू इंसान के ठायो वा। रब कीअं ठायई? चे तो मिम्बई ने सुलब व तराइब। हिकड़ो कतरो मां जी पुठीअ मां जी छातीअ मों निकतो, ॿियो कतरो पीउ जी पुठीअ खां हलियो। कतरा कतरन सां मिलाया। फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब व तवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला अयहसबुल इंसान अन युतरक सुदा। अख मारे कर निंड न कर। अलम यकुन नुतफतम मिन मनिय्यि युमना सुम्मा काना अलक़तन फखलक़ फसव्वा फजअल मिनहु ज़ौजैनि ज़कर वल उन्सा अलैस ज़ालिक बिक़ादिरिन अला अन युहयिल मौता। जेके कुरान वणे ॿई हथ मथे करे चो सुभान अल्लाह। नारे तकबीर। शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, नारे तकबीर। अज यार लाउड भी एड़ो खोले दिनो आज सजी रात वाइज कया। अल्लाह बरकत किने हिन के घुराईंदा क्यों यार? ये सब मौलवी सा ठे अल्लाह। तू भी हिन सा बुकिंग करे दीदार कर। अल्लाह अकबर। कुरान जा आशिको दीन जा परवानो छा तो फरमाए? रब जी कारीगरी दे नजर कर। कतरा कतरन सा मिलाया, रत जा दिग ठाया, रत जे दिगन ते गोश्त जो लोथड़ो ठायो माए, वरी गोश्त जे लोथड़े ते हडड़ा ठाया माए, वरी हडड़न जे मथों खल चाड़ी मां, वरी गोश्त छा तो फरमाए कुरान? तवज्जो कर। सुम्मा खलक़नल नुतफता अलक़तन फखलक़नल अलक़त मुज़ग़तन फखलक़नल मुज़ग़त इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अंशानाहु खल्क़न आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिक़ीन। आए को मां जो लाल हेड़ो लालन जेड़ो मोती त ठाए ॾेखारे। या मां रब जी कारीगरी पर हया अचे बुढ़ी मर इंसान। मां त अखियूं ॾिनियूं मां पाक, पर तो मुंहिंजे ॾिनल अखियुनि खे पलीत करे छॾियो। कीअं पलीत कयई? गलीस क़िस्म जा इंटरनेट ते फहाशी गाना ॿुधई, 5-5 कलाक मोबाइल खणी करे गलीस क़िस्म जा बेहयाई जूं नंगियूं तस्वीरूं ॾिसंदो रहे। हाय इंसान, अखियूं ॾिनियूं मां त कुरान जो दीदार करे आ त को अखियुनि जो नूर बि वधी वञे आ। तू त जॾहिं खां वॾी मोबाइल अची वई, तू त कुरान ते कुरान जो दीदार ई छॾे ॾिनो। तू त तिलावत ई हिन मो थो करे। हिननि जो मक़सदु इहो आहे त रिकॉर्डिंग थिए, वाइज़ ॿुधाइजे, ख़ल्क़ खे कुरान ॿुधाइजे। ही पैगाम हले थो न पूरी दुनिया तव्हांजो सोलंगिन जो ही जलसो ॾिसे थी इंटरनेट ज़रिए। मक़सदु हिन जो इहो आहे त जेके वाइज़ ते न आया आहिनि उहे बि वेही करे शाह साहब जो कुरान ॿुधनि। इहो मक़सदु आहे न। पंहिंजे हथ में या गुनाह करे या सवाब करे। अल्लाह शल तू असांखे सवाब जी तौफ़ीक़ ॾे। आमीन चो। नेकिन जी तौफ़ीक़ ॾे। परे भॼी वञ। अखियूं ॾिनियूं माए वञी काबतुल्लाह जो दीदार कर त दीदार सां इबादत जो सवाब ॾियाई। अखियूं ॾिनियूं माए त वञी पीउ माउ जी ख़िदमत बि कर, अबे अम्मा जे चेहरे जो दीदार कर त रोज़ तोखे घर वेठे हज उमरे जो सवाब ॾेई छॾियाए। सुभान अल्लाह। ॾाढा अखियूं ॾिनियूं माए अल्लाह जा बाना। अखियूं ॾिनियूं माए त वञी ज़मज़म जे पाणीअ जो दीदार कर। कन ॾिना माए त रब जो कुरान ॿुधजाए, हराम आवाज़ न ॿुधजाए। हथ भी पाक ॾिना माए पर तू त चौंकनि ते वेही करे पंहिंजे हथ खे जुआ में इस्तेमाल कयो। हेॾे हदीस ॿुधो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको जुआ तो खेॾे ॼण उन जा ॿई हथ सूअर जी रत में भरल। जुआ त एॾी आम थी वई आहे,
असांजे ज़िले शिकारपुर में दोस्तन मांखे ॿुधायो ताल के लखी गुलाम शाह में चइजे माण्हू रोड ते वेठा आहिनि ऐं पोइ चवनि था त हाणे 10 मिंटनि जे अंदरि हेतिरियूं गाॾियूं ईंदियूं रख 20,000 रख 40,000 पोइ जेकॾहिं को थो चएसि बसि हेतिरनि मिंटनि में हेतिरियूं कार ईंदी या हेतिरियूं वेगना ईंदियूं पोइ वेठा आहिनि साईं पोइ जेकॾहिं जेको हाराए थो त उहो ॿई भुजा खणी वरी गाॾीअ वारनि खे ॾिए थो छो आयो तूं न चयां त मां 20,000 खटां हाणे न कार में कहिड़ी ख़बर को अलाह वारो वेठो आहे को बुज़ुर्ग वेठो आहे उनखे भुजा थो ॾिए हाराए पाण वरी भुजा ॿियनि खे थो ॾिए हाल होटल ते जेके वेठा आहिनि उहे चवनि क्रिकेट हले थी चए हिन बाल ते छको लॻंदो रख 10,000 एॾी जुआ आम थी वई आहे जो ख़ुदा जो कसम हलाल कमाइण ई हले वियो हराम जी कमाई अची वई पोइ बरकत काॾों अचे अॼु मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते वियुमि ज़मींदार रोए पियो तेसे हिकु जरेब मां 40 50 मण फुटी लहंदी उते कुल 8 मण थी लहे रोए पियो मां हिकिड़ी जाइ ते ॾींहं जो जलसो करे आयुमि तेसे ख़ुदा जो अज़ाब न आहे त ॿियो छा आहे अल्लाह नाराज़ थी वियो आहे छा थो करे मुस्लमान हराम जी कमाई खां परे थी हराम जो हिकिड़ो गिरोह खाईंदे 40 ॾींहंनि जी इबादत सड़ी वेंदई न हज कबूल न नमाज कबूल न दुआ कबूल दुआऊं छो न थियूं कबूल थियनि हराम असांजे अंदरि अची वियो व्याज जो कारोबार आम थी वियो व्याज त एॾो वॾो गुनाह आहे कुरान तो चे वमा आतईतुम मिर रिबल यरबु फी अमवालिन नास फला यरबु इंदल्लाह मुआशरे ते ॻाल्हायां तो तवज्जो कयो गरीब जी इएं मदद कयो बाक़ी व्याज न वठो जे व्याज वतो ॼण अल्लाह अल्लाह जे रसूल सां जंग जो ऐलान करे छॾे मज़लूम वेचारो गरीब मजबूर थी करे बच्चन जी भुख नथो सही सके आखिर व्याज वठे तो सरमाएदारन वडेरन के चवां तो व्याज न दियो व्याज न इए मदद क्यों गरीबन दी इए उधारा पैसा दियो छो तो रब तो चे मन ज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना फयुज़ाइफ़हु लहू अज़आफ़न कसीरा जेको के गरीब जी मदद कंदो कर्ज दींदो उधारा पैसा दींदो तो वनी गरीब कमाए मेहनत कर बाकी कमाए करे पैसा वापस दी जाए रुपयो भी मथे न वठे फरमाइंदा खुदा उन अमीर को आंसू देखो कर्ज देण वारे को अल्लाह एडो राजी थिंदो जो रब उन के उन जे माल के वरी बीणो करे दींदो कर्ज दे त अल्लाह तुझी एडी मदद कंदो पर कर्ज वठण वारा भी त निभागा थी विया न रेल कर्ज ते मिले न उहा भी टीटी समेत खणी वेंदा कर्ज वठण वारन जो भी हाल इहो ॾेई करे वरी मुंह न ॾेखारींदे जंहिं दुकान तो सौदो खणदई वरी पो उन दुकान के लीक वरी पियो वरी टियो ओॾे ईंदई न पो जेको वेचारो ॾे उधारो उन जो दुकान ही खाली वेचारो परेशान ये न कयो नबी से फरमायो खबरदार कर शहीद को भी अल्लाह हर गुनाह माफ करे तो सके पर कर्ज माफ न कंदस हां नबी से वडे हिकिड़ो जनाज़ो आयो साईं नमाज पढ़ायो फरमा मां न पढ़ाईंदो मास हिन ते कर्ज वा पोयों को अदा करण वारो ना है कर्जियत जी मां नबी से जनाज़े नमाज भी न पढ़ाईंदो मास मजाक परायो हक खाई वेंदे क़यामत जे ॾींहुं अल्लाह वटि इन कर्ज जे बदले में नमाज खसजी वेंदई नेकियूं खसजी वेंदई गरीब जेको कर्ज वठे अल्लाह जो कसम जे नियत दी हुंदस तमा परायो कर्ज लाया फुटीअ जो फसल लए कणक जो फसल लए बागन जो फसल लए मां जरूर कर्ज लाईंदुम अल्लाह फरमा जेको नियत कंदो पैसन देण जी तो उन कर्ज़िय जी मां खुदा भी मदद कंदो मां अल्लाह जी नजर भी दिल ते आ नियत आ पर जे नियत में हुजेस न पैसा देण जी नियत ही न हुजेस तो अल्लाह तो जे मां भी कर्ज लाइण में मदद न कंदो मास जेको नियत कंदो वापस देण जी मां खुदा मदद कंदो मास वो भी तो एकड़ो अल्लाह जो बानो हो जेको गरीबन जी मदद कंदो हो हता के पांजे मथों कर्ज चाड़े भी मुश्किलात बेन जी हल कंदो हो एड़ो भी वक्त जो वली हो हता के 80 माणुन जो कर्ज मथों अची वयस हुन जो कर्ज लाए पांजो मथों कर्ज चाणींदो वियो जिनजा कर्ज लाथे उन्हनि त कुछ न हिनो अल्लाह वारो पाण कर्जी थी वियो बीमारी लगी बिस्तरे ते पियो मौत वेझो अची वियो औलाद परेशान बाबा झलींदा हुया सही माण्हुनि जा कर्ज खणी पंहिंजे मथों ॿियनि जूं मुश्किलातूं हल कयई चए जंहिंजे नाले ते मां मुश्किलात हल कई आहे रब जे करे त जीअं रब राज़ी थिए मुंहिंजी मदद उहो ई रब कंदो
मानू दर ते आया फिलाना मरण ते असा के पंजा पैसा दे ये सच्चो वाक्यो तो बुजुर्ग बुधाइंदा से खलीफा मोहम्मद दीन रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा 80 मानू दर ते अची वेठ सबनी के जे वियो ताक में माता जो मरण को अग में कर्ज दई वेंदुस 80 मानू वेठा हे बिस्तरे ते आखिरी टाइम मा पुट परेशान बाबा कर्ज किए लाइंदो असा जे मतो बार विजियो जान अबो वयो अल्लाह दे एकड़ो नंढो बार मथे ते शोला तस थाल में शोला शोला विकणे तो यतीम जो बार उन्हें के सॾु कई हेॾे आ घणे ॾींदे थाल शोलन जो चेसे 500 रुपया ते जेके मुंहिंजा कर्ज़ी वेठा 80 ॼणा सभिनी के शोला खारा कर्ज़न के सभिनी के छोला खाराई थाल सॼो खाली थी वियो यतीम बार जो चवे सुन अल्लाह वारे के चाचा मां के पंहिंजा पैसा दे चे तू भी हिनन सां गॾु वे 80 कर्ज़ी अॻे वेठा 81 थी विया यतीम के चे तू भी वे तो बार वेचारो कमजोर मासूम रोई वेठो चाचा ये न कर मुझे घर मुझी अम्मा मां के मारींदी चाचा जल्दी पैसा दे मुझा घर वारा भुख दे होंदा मां भाजी मानी वठी वना त को मानी तैयार थे यतीम बारा चाचो पैसा दे ही न चे वे हिनन कर्ज़न सां तोखे भी दींदा से आखिर उन यतीम रोई दिनो अल्लाह अकबर यतीम जी अखिन मो पानी अची वियो अल्लाह जी रहमत के जोश अची वियो अल्लाह फरमायो जे मुझी रजा खातिर बियन जी मदद कई पांजे मथो कर्ज चाणे जल्दी कर मलाइको माल खणी वञो उन जो दर खड़काए उन के ॾेई चो नूरानी फरिश्तो अची दर ते आयो इंसानी सूरत में दर खड़काए पुट के चे वञ अल्लाह जी मदद अची वई अल्लाह जी मदद अची वई पुट बार वयो थेली भरल दीनारन दिरहमन जी पैसन जी आई पुट के चे हाणे खातो खणो जंहिंजो जंहिंजो कर्ज आ मोटाए ॾेस हिक हिक कर्ज़ीअ के पैसा मिलदा विया फारिग थींदा विया 80 कर्ज़ी पूरा थी विया बाकी जो थेली खोले त कुल 500 रुपया बचान चई न यतीम ॿार जा जरे सभिनी जो कर्ज लही वियो यतीम के भी मिली वियो पो तो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे सां मौत थी वियस नाराए तकबीर शान मोहम्मद मुस्तफा नाराए तकबीर माशरे में ये गरीबन जी मदद कबी आ तो अल्लाह भी मदद कंदो आ अल्लाह कुरान दा आशिको दीन दा परवानो बुधो बुधो एक बे सां मोहब्बत सां हलो केसां खिली ॻाल्हाइण इहो भी सदको थव गिला न कयो अल गीबत अशद मिन ज़िना गिला ज़िना को वधीक सख्त वडे में वडो गुनाह वा गिला को परे थियो मां अचा तो पांजे मौजू ते मोटी तो जा तवज्जो खपे तां जी अल्लाह अकबर कबीरा इमाम हसन साईं रज़ी अल्लाह ताला इमाम हुसैन जो वडो भा रमजान शरीफ जो महीनो वा एतिकाफ में वेठो एकड़े गरीब जी का मुश्किल हुई वा इमाम साहब के हल करनी हुई आखिर मस्जिद नबवी मदीने जी मस्जिद जो रमजान जो एतिकाफ तोड़े उन गरीब जी मदद जे लाइ वयो वरी मोटी आयो साहब जो से ही शा कयव रमजान जो एतिकाफ मदीने जी मस्जिद नबवी जो तोड़े छड़ियव इमाम हसन साईं अशद आंगुर खणी पांजे नाने मोहम्मद पाक जे रोजे दे इशारो करे चे ही कोलवा मुझे नाने मिठे मोहम्मद रसूलुल्लाह जी जुबान ममा बुधो जेको के गरीब जी मदद कंदो वा के यतीम जी के मिस्कीन जी मदद कंदो वा उन जी मुश्किल हल कंदो वा अल्लाह से उनके नामे अमाल में 10 सालन जे रमजान जे सुन्नत जे एतिकाफ जो सवाब मुफ्त में दई छड़ींदो वा मां गरीब जी मदद कई हिकु एतिकाफ तोड़ियो पर तां को सवाब में मारे वे मुके मुफ्त में 10 साल एतिकाफ जो सवाब मिली वियो छा था समझो अल्लाह अकबर अचो पांजे मौजू ते रब छा तो फरमाए वमिन आयातिही अन खलककुम मिन तुराब हिकड़े आदम मो माला केडी त खल्क विशाई या मां रब जी कुदरत जी निशानी तवज्जो क्यों तो मां बी आयत पढ़ा चेतो वमिन आयातिही अन खलक लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा या भी मां अल्लाह जी कुदरत जी निशानी आ जो ताके शादियों भी मां रब करीम करायो हिते जिनजी शादी थियल आ उहो त हथ मथे करे जिनजी थियल आ
अरे ते तो कुंवारा घणा भला जंहिंजी शादी नाहे थियल उहे हथ मथे कनि अलाह कंदो सभिनी खे मिली वेंदी भागनि भरियूं मिलंदियूं आमीन चओ छोरा सियारे जी मुंदा वॾी दुआ थो कयां घर वारियूं केरु थो ॾे या भी रब जी कुदरत जी निशानी आहे कुरान भी आमीन कंदा अञा ॿिए जो शौक़ु आहे ख़लक़ लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजा साईं गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो चवंदो आहे जेका बांह ते निंड आहे न उहा वॾी निंड आहे अल्लाह ख़लक़कुम मिन अनफुसिकुम अज़वाजा हेरे रब कुरान में चए थो हीअ बि मुंहिंजी कुदरत जी निशानी आहे जो तव्हांखे घर वारियूं बि जिन्स मूं ॾिनियूं तव्हां असांजी जिन्स कहिड़ी आहे इंसान त घर वारी भी इंसान आ पर जे रब चवे त आयो इंसान पर शादी जिनड़ी औरत सां कयो जिनड़ी सां कयो आहे शादी जिनड़ी हितों तो गुत हणे त नवाब शाह निकिरे नवाब शाह में गुत हणे कराची पोइ काथे माइन खे ॻोल्हींदा वठूं शुक्र न आहे जो अलाह साईं तो चए क़ुरान में मां मायूं बि जिन्स मूं ॾिनियूं मां अदा कंहिंजी माईअ खे जिन वठे बि केॾा परेशान थींदा हुन मौलवीअ ॾे हुन दरगाह ते खीसा खाली करायूं चल जिन निकिरे अल्लाह माफ़ करे शल रब सभिनी जी घर वारनि खे बीमारी खां बचाए आमीन जो ॾाढा माते नाराज़ न थिजो रब क़ुरान में चए थो घर वारियूं बि मां ॾिनियूं मां या अल्लाह असांखे घर वारियूं छो ॾिनई पुछूं क़ुरान खां चए थो लितस्कुनू इलैहा घर वारियूं इन करे ॾिनियूं मां सॼो ॾींहुं मज़ूरी कंदा हो दुकान हलाईंदा हो कमकार कंदा हो बच्चन जी रोज़ी कमाईंदा हो पोइ थकिया टुटा घर ईंदा हो रात जो सोणी निंड कयो त तव्हांजे सॼे ॾींहं जा थक ई लाहे छॾिया अल्लाह घर वारियूं ॾिनियूं मां त जीअं हराम जी ज़िंदगी खां परे थी ज़िना जे वेझो न वेंजांइ वला तक़रबु ज़िना ज़िना एॾो वॾो गुनाह आहे मर्द मर्द सां ज़िना करे छोकरो छोकरे सां ज़िना करे इन जी ते एॾी सज़ा आहे जो अल्लाह क़ुरान में लिखी न आहे इमाम अबू हनीफ़ो चए थो इन खे 3 माड़ 4 माड़ कोठे ते बि धिको ॾियोसि मणको भॼे त बि इन जी सज़ा पूरी न थींदी ज़ानी जॾहिं ज़िना कंदो आहे ईमान निकिरी वेंदो आहे पोइ फ़ाइल हुजे चाहे मफ़ूल हुजे ज़िना कंदड़ हुजे या कराईंदड़ हुजे ॿई जहन्नमी आहिनि नबी से फरमायो बिनी को ईमान निकरी वेंदो आहे या पाछे वांगुर मथे बीहंदो आहे जे ज़िना जे दौरान खुदा मौत ॾेई छॾनि त क़यामत ॾींहुं बेईमाननि सां गॾु उथंदा ज़िना एॾो वॾो गुनाह आहे छोकरो छोकरे सां ज़िना करे मर्द मर्द सां ज़िना करे नबी से फरमायो ये मरी विया जे करे बिना तौबा जे पोइ माइट इन्हनि खे भली मुस्लमान जे कब्रिस्तान में दफ़न कनि पर अल्लाह अहिड़े पलीत खे मुस्लमान जे कब्रिस्तान जी मिटीअ में रखण बि पसंदि न कंदो अल्लाह मलाइकनि खे चवंदो रातों रात इहा क़ब्र खोले इन जो लाश खणी वञी लूत अलैहिस्सलाम जी क़ौम सां दफ़नाए जो त क़यामत जे ॾींहुं जी इहो लूत अलैहिस्सलाम जी जंहिंजे मथां पत्थरनि जो मींहुं वसियो अज़ाब आयो उन क़ौम सां उते इहो मिठे मोहम्मद जो उम्मती न आहे जंहिं ज़िना कई आहे अल्लाह अकबर ज़िना त पंहिंजी जाते ज़िना जे वेझो बि न वञ बेग़ैरत आहे उहो माण्हू जेको शादी करे पराई औरत ॾे नज़र करे हाणे बेग़ैरत आहे उहा औरत जेका शादी खां पोइ पंहिंजे मुड़ुस खे छॾे ॿिए ॾे नज़र करे क़यामत जो ॾींहुं हाणे मेराज जी राति अल्लाह जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो फरमाए मां जहन्नम जी बाहि जा नज़ारा ॾिठा हिकिड़ो जहन्नम जी बाहि जो खूह ॾिठो जंहिंमें मर्द औरतूं उबता टंगिया पिया हा अल्लाह जो रसूल करीम जिब्रील को पूछे तो हे केड़ो मंजर आ मर्द औरतूं उबता टंगिया बयान जहन्नम जी बाह उन्हनि के साड़े थी उभ डाणी दर रणियूं था कन जैसे उम्मत जा उहे माण्हू थी जेके मर्द पंहिंजी औरतुनि खे छॾे ॿियनि औरतुनि सां नाजाइज़ ताल्लुक़ कंदा हा हे उहे औरतूं थी जेके पंहिंजे हक़ीक़ी मुड़सनि खे छॾे ॿियनि सां नाजाइज़ ताल्लुक़ कंदियूं हो क़यामत ताईं ख़ुदा उन्हनि खे इहा सज़ा ॾींदो अल्लाह बचाए वरी जे तो शादियूं कयो निकाह कयो ताके शहवत पूरी नथी थे फनकिहू माता बलकुम मिनन निसा कुरान तो फरमा बब निकाह कयो अन्या भी ताकत आ गुनाह जो शक तो थे त पो वसुलास टे शादियूं कयो अन्या भी गुनाह जो भोआ तव रुबा 4 निकाह कयो बाकी जिना जे वेझो न वेंजो फ़इन खिफ्तुम अल्लाह तादिलु फवाहिद जे इंसाफ नथा करे सगो घर वारन में पो हिकड़ी खोड़ तो पो बब न कजो
छो त जेको माण्हू घणियूं शादियूं करे घर वारनि में इंसाफ़ न करे क़यामत जे ॾींहुं क़ब्र में उथंदो त इन जे जिस्म जे हिकिड़े पासे ते गोश्त ई न हूंदो। अल्लाह अकबर। रब भला घर वारियूं छो ॾिनई? चए तो इन्हनि जे ज़रिए तव्हांखे औलाद थींदी, न्याणियूं ॼमंदव, पुट ॼमंदव। ओ मज़ूरी करे ओ ॿ टे ॾींहं घर खां ॿाहिरि कमाए खीसनि में पैसा खणी घर मोटी ईंदे नंढड़ो पुट नंढी न्याणी तोसां भाकुर पाईंदा, अम्मा अम्मा अबू अची वियो, अबू अची वियो। जॾहिं ॿार तोसां भाकुर पाईंदो तुंहिंजे सफ़र जा थक ई लही वेंदा, तुंहिंजी मज़ूरीअ जा थक ई लही वेंदा। ईअं आहे न, जेके औलाद हूंदी उनखे ख़बर। वॾो कमाए अचो, महिनत करे अचो, घर जो अचो त पुट भाकुर पावई, मासूम ॿार त थक ई लही वेंदा। अल्लाह सभिनी खे औलाद ॾे। घणियूं निशानियूं थियूं टे। अल्लाह खे सुञाणप जी चौथी निशानी ॿुधो, वमिन आयातिही ख़ल्क़ुस समावात। रब तो फरमाए हीअ बि मुंहिंजी कुदरत जी निशानी अथव जो 7 आसमान मां बिना थंबे जे बिहारिया। ए मथे छा लॻल आहे? छा था ॻाल्हायो? शामियानो आहे न। हे कनात हे शामियाना इहे कंहिंजी टेक ते आहिनि? हे लकड़ो न हुजे त शामियाना हेठि किरी पियो न मथां। मां तव्हां खां पुछां थो, सॼी दुनिया घुमो तव्हां ॾिसो, ही 7 आसमान बिना थंबे थोणी जे कंहिं बिहारिया? पोइ बि चए थो गाज़ी पारत थी, पोइ बि चए थो मुर्शिद पारत थी। निभागा तोखे सम्झ में नथी अचे ॻाल्हि? हेॾो अल्लाह वाहे जे 7 आसमान बिना थंबे जे, तूं हिकिड़े गाज़ीअ खे त बिहारे ॾेखार बिना रसे जे, मथों किरई मथो फाड़े छॾे। चरे उथियो आहे ॿियनि खे हथ ॿधे थो, वड़े हथ ॿध त अल्लाह जी ज़ात खे ॿध। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। तारीफ़ उन अल्लाह जी आहे जेको दुश्मननि खे बि खाराए त सजणनि खे बि खाराए। ग़रीबनि जो बि रब उहो आहे, जेके झूपड़ीअ में रहनि उन्हनि जो बि रब, जेके बंगलनि में रहनि उन्हनि जो बि रब आहे। वरी चए थो वल अर्ज़े, मां रब जी 5 निशानी इहा आहे जो ज़मीन साॻी आहे, पाणी साॻियो आहे, पर नवां नवां फसल कंहिं ख़लक़िया। ॾाढा अल्लाह हे तव्हांजो इलाइक़ो, असांजो इलाइक़ो ज़िलो शिकारपुर ज़िलो कंबर शदात कोट, मुंहिंजे पाड़े जा ज़िला कंदकोट कश्मीर ज़िलो जैकबाद। अल्लाह जाने इन्हनि इलाइक़नि में मां हींअर जलसनि ते वञा थो, एॾे वरी अल्हम्दुलिल्लाह फसल तैयार आहे, थ्रेशर लॻो आहे, सारिन जो फसल तैयार आहे। रब क़ुरान में चए थो अफरअयतुम मा तहरुसून अअंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन। बाना तू त बिज छटे भाण विझी हर ॾेई घर सुम्ही पए, तुंहिंजी पोख मां सारिन खे कंहिं बचायो? अब सलो जो फुटंदो आहे, सलो त उहो हिकु हूंदो आहे या 2-3 हूंदा आहिनि? सब्बिह इस्म रब्बिकल आला अल्लज़ी ख़लक़ फसव्वा। अरे सलो जो ईअं फुटे तो ज़मीन मो चीरजी निकिरे तो, इहो हिकु आहे। इहो सलो बि तोखे मां रब जी तौहीद ॿुधाए थो त मां बि हिकु आहियां, त मूंखे फुटाइण वारो रब बि हिकु आहे। माउ जे पेट में रब तूं असांजो जिस्म ठाहियो, इहो बि तौहीद ते ठाहे। अबा अल्लाह अमर जे पेट में अखियूं घणियूं ॾिनियूं? ॾाढा ॻाल्हायो। कन घणा, हथ घणा, पेर, गोॾा, टंगूं, बाहूं, ॻाल्हाए न, कुल्ला, चप, दंद, दंद बि वीचारी दंद कीअं दंद 32 आंगुरियूं 20। माउ जे पेट में मौलाना रब मथा घणा ॾिना? हिकु नकु, ज़ुबान, दिल। शो अल्लाह से के चवना, अल्लाह से अखियूं 2 ॾिनई, कन 2 ॾिनई, हथ 2 ॾिनई, पेर 2 ॾिनई, गोॾा 2 ॾिनई, कुल्ला 2 ॾिनई, टंगूं 2, बाहूं 2, चप 2, दंद 32, आंगुरियूं 20। मौला मथो छो हिकु ॾिनई? नक बि हिकु, ज़ुबान बि हिकु, दिल बि हिकु। छो? चए तो कुल हुवल्लाहु अहद। मां अल्लाह भी हिकु आहियां, तॾहिं त तोखे दिल भी हिकु ॾिनी। मां हिन दिल में मोहब्बत जी जाइ भी मां हिकु रब खे ॾिजांइ। हे वरी यार खे फोन करे चए तो अल्लाह जो कसम तोसां 32 दिलियूं आऊं ठो 32 दिलियूं मिड़े ब्लैकमेल करण लाइ जारे इज़ी लोट मोकिले तो उनखे चए तो तोसां 32 दिलियूं। निभागा दिल हिकु थींदी आहे,
बटरी काढो न कूड़ दिल भी हिक थी दिल में जाए ॾियण वारो भी हिक रब थी उन्हें के जाए दे जे माशूक जे करे पान के गोली तो हणे त इतों शादी करा न त गोली तो हणा खुदकशी तो क्या गुडू बेराज में टपो ॾियां थो मर वञी जनाज़ो भी न पढ़दई मौलवी खुदकशी न कर अड़े जे माशूक जे हुस्न ते मरे तो रब तो चे हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा जे माशूक ते तू मरे तो उनके हुस्न मां अल्लाह ॾिनो आ पो मूं ते छो नथो मरे मां रब तो के हुस्न उनके ॾिनो आहे पो रब जे नाले ते कुर्बान थी वो रब केॾो न सुहिणो हूंदो जे तुझे माशूक के हुस्न ॾिनो आ माण्हू न अल्लाह सां प्यार करे न वो केॾो न सुहिणो हूंदो वो रब केॾो न सुहिणो हूंदो जे वज़हा वारो चेहरो मिठे मोहम्मद जो ख़लक़ियो आ अल्लाह रब सां प्यार कर खल्क़ु समावात वल अर्द वरी मुझो रब तो फरमाए ज़मीन सागी पानी सागियो ए तां जे इलाके में माने जलसन ते अचां तो सियारे जी मुंद में जलसा एडे घणा थींदा आहिनि पनवा किल सांगी मीरपुर बाथेलो ओबाड़ो कमू शहीद राती रेती डहर की हासे तवां जो इलाको इते वरी शुगर मिल जे ॿाहिरों हज़ारे कमंद जूं टालियूं थियूं अचनि तां जे इलाके में मिठो कमंद जो फसल कंहिं पचायो ॾाढा एडे मां वेंदो आ जलसन ते पनवा एडे मथे वेंदो आ काज़ी अहमद सकरन नवाब शाह दौलतपुर शाहपुर जानिया मोरो भिरिया नौशरो फिरोज एडे जमीन में मिठा केलन जा बाग तैयार ये केला के पचाया वो भी चे दो गाजी पारत थी हया नथो अचे मुशरिक के केडी त अल्लाह तौहीद बयान कया हेडे वणो था जलसन ते मां वेंदो आ टंडो अलयार टंडो गुलाम ली मातली बदीन एडे अल्लाह जाने कुरान आडो पियो सैयद जे मां वुजू सा वेठो आ एडे वायदन ते वणा तो तो सुभान अल्लाह के फुटिया जा फसल तैयार उन मुख्तलिफ फसल ये के पचाया हाने हेडे वियो जलसन ते काडे झटपट डेरा अलयार 17 नवंबर हाने गुजरिया मुझो जलसो हो डाडर कोयटा सन्नी तहसील सन्नी जिला कच्छी सिब्बी को मथे एडे वडो जलसो हो जबलन जे विच में कुरान जो वाइजो मां हैरान थी वियम उते टाकुरी छेला हा असा मौलविन के भी रात जो सजी तैयार करे आया अमाला तू हो जे हेडी जंग शेले जी हेडी जंग से खुदा जो कसम कुरान जे सदके अल्लाह खाराए दो न त असां मौलवी शाह लहूं हल साईं वात पानी पानी थे तो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर हल साईं वडो वडी खल्क आई वडी जमात आई मां जो हिते जबलन में इन छेला कियां ता पलन अल्लाह जाने अखिन सा रब ॾेखारियो जबलन ते पानी वसियो वा बरसात जो उते जबलन मो रब इन छेलन बकरिन जे लाइ गाह फुटायो वा तरी त मांखे भिटाईअ जो बेत याद आयो जबलन मथा झूपड़ा झूला कियां झुलन भिटाई के मञीदा हथ मथे करो सुभान अल्लाह के असां बेपीरा ना आहियूं पीरन वारा आहियूं जबलन मथा झूपड़ा झूला कियां झुलन जन जो आसरो अलाग में से पत्थर मंझ पलन से सदाई खुश रहन जन आसन ला थी अल्लाह तवज्जो कयो मुझो कलाक पूरो थियो पर मोहब्बत में 2-3 मिनट ता सा हला दो मौलाना तारिक साहब जो हुकुम शाह साहब टाइम दे बुधो कुरान जा आशिको मदीने वाले साईं मुझे महबूब करीम जा दीवानो परवानो मस्तानो तो ही दवारो हेरे जलसन दे व्यासे सिंधड़ी थाना बूला खान को 70 किलोमीटर अंदर असांजी गाड़ी भी न पई हले जियला वरी बी गाड़ी ते खणी विया 4x4 हल हला जलसो खुटे ही नाला काथे अन्या अंदर मां चयो हेडे केरो वाइस बुधण ईंदो जबलन में अल्लाह जाने एडी खल्क आई जेतरा तुजी जमात आई आ न जलसे में एतरा 7 पिंडा लब्या गडा सिंधड़ी अंदर ओ थाना बोला खान जाते पाकिस्तान जी न बिजली न थंबो न वापडा उते भी कुरान जो वाइस सैयद जो बयान थियो दुआ थी एक मोटरसाइकिल ते 4-4 मानू कुरान बुधी घर व्या मां त पहिरों दफ़ो वियमि भो पियो थिए अलाए कहिड़ो ख़ौफ़नाक इलाइक़ो पर कुरान जे करे ख़ल्क गॾु थी जंहिं जलसो करायो 70 ते देगियूं लाथे अच्छी ॾाढी चाचा काॾो माल आंदो थी
एडो वडो जलसो आलिम घुराया थी सजी रात कुरान पढ़ायो थी माके जे शाह साहब मां गरीब मिस्कीनों पर हाणे अल्लाह मेहरबानी कया हिते बिजली भी कोने वापडा जो थंबो भी कोने रब मेहरबानी कई जबलन जे विच में ते पानी निकतो आ सही जमीन आबाद थी आ 70 प्लेटा सोलर जूं हणाए मां ॾिसी आयमि अखियुनि सां बोर थियल आ सैयद दुआ घुर मां उते दुआ भी घुरी आयमि चइसे मिठो पानी निकतो आ रब जमीन आबाद करे ॾिनी आ हिकिड़े सिज जे करे शमसी तवानाई मिली आ वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़िल अलीम हिते बरपट में प्लेटा सोलर जूं हणी पानी निकतो जमीन आबाद थी पोइ न रब जे नाले ते छो न ख़ैरात कयां अल्लाह से शमसी तवानाई भी ॾिनी मांखे वरी हिकिड़ो पियो चए साईं मां ख्वाब लधो आहे मांखे सिज दां ॾिनी आहे मांखो माण्हू बिजली शिकंदा मांखे तकलीफ़ थी थिए निभागा इहो ख्वाब ई कूड़ो आहे सॼी काइनात खे सिज रोशन कयो न थकियो बाक़ी रुगो सोलर जी प्लेटनि में थकंदो सिज जो ख़ालिक अल्लाह वा सिज खे हलाइण वारो रब आहे वला यऊदु हिफ़्ज़ुहुमा उहो ई नथो थके सिज कानो थकंदो बुधो मुझे आखिरी गालियों अगते शादो चे वक्त लाफ अलसिनतिकुम रब तो जे हिय भी मुझे कुदरत जी निशानी आ जो ताके जुबान भी मां ॾिनी त बोलियूं भी मां सिखायूं बोलियूं कैसे कयूं को सिंधी में तो अल्लाह के सॾु करे को बिरोकीअ में तो अल्लाह के सॾु करे को अंग्रेजीअ में को पश्तो में को फारसीअ में हेॾे तू जो झुकियो पियो आहे मुर्शिदनि जी दरगाहुनि ते भेट भिटाई कर मुल्क मिठाई हर साल ईंदो आहे अञा कुझु न थियो आहे छो तो ॿियनि जे दर ते सजदा करे मुर्शिद निंड पयान छो तो उन्हनि जी निंड फिटाए अड़े उन रब खे छो नथो सॾे जे तूं असांजे करे पंहिंजी ज़ात ते निंड हराम करे छॾी आहे अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम ए किरोना आणे करे सब दरगाहूं बंद कई सेवण वारी दरगाह बंद लाल कलंदर जी सचल सरमस्त जी दरगाह बंद शाह अब्दुल लतीफ भिटाई जी दरगाह बंद साईं चीज़ल शाह जी दरगाह बंद पूरे पाकिस्तान जी दरगाहुनि खे ताला हणाए मुशरिकन के समझाए हाणे त कुछ गैरत धारियो हिकड़ी दरगाह तव मां रब जी जेका 24 कलाक खुलल आहे जेके न कुल्फ लगे न तालो लगे त वो सॾु कंहिंखे कजे अल्लाह के औलाद भी वो ही दींदो नौकरी भी वो ही दींदो टोकरी भी वो ही दींदो छोकरी भी वो ही दींदो ता दुआ त घुरो न पो पाणी दरवाजा खुली वेंदा वक्तिलाफ वल सिनतिकुम बुधो बाकी अल्लाह से जी सुञाणप जो 4 निशानियूं चेतो व अलवानिकुम हिय भी मां रब जी निशानी आ जो ताके रंग भी मां ॾिना ए रंग के ठाया के अल्लाह पुट दे तो रंग जो सोनो के सफ़ा पप्पू गाढ़ो के भला इं थींदो आहे छा के पुट मिले रंग जो मुश्की कारो वरी घोटकीअ मां सखर मोने जी पालिश कराए जे इं थींदो छा न बाबा बूट जी पालिश थींदी आहे छोरे जी पालिश न थींदी आहे जेको अल्लाह ॾिनो ये रंग के ॾिना या भी कुदरत जी निशानी आहे ओ हमरा कई शादी ओ शादीअ जी पहिरीं रात त वरी घरवारी ब्यूटी पार्लर तो ईंदी आहे न सिंगार जी नेकब शिकब वारी रात हुई वो बुधाईंदा बुजुर्ग शादी तो थी वही रात भी गुजरी घोट कुंवार जी सुबह थियो घोट भी गुसल करे नमाज ते वो घरवारी भी मुंह धोतो गुसल के नमाज पढ़े मुड़स जो मोटी आयो तो कमरे में पांजी माई के न पियो सुञाणे हथ रखी करे चेस पो अधी ते मुझी घरवारी वेठी हुआ काडे वे चे जालिम कहर करे छड़ई माई तो तुझी घरवारी आ चे अल्लाह कल तो भी हुई हाने तो भी आ चे वो पेरी तो भला नेकब शिकब वारी रात हुई न अज जो अल्लाह माइटन को हुस्न दिनो वो इहो ही आ जो वेठी आ तो मता तू भी चरियो थी मोबाइल में फोटो दिसी न्यापा करे दे तो शादी कंदम मोबाइल भी रंग थी दे असल रूप बियो आ छो तो ये रंग केन ना ये अल्लाह रंग दिना के कारो के मुश्की के साहो के सांवरो ये रब दिना न ये अल्लाह जी सुञाणप आ तू भली घोट की जा 40 साबुण गुसल खाने में खपाए फेर लवली क्रीम पोन्स जा दबा खपाए वरी मुंह दो सुबह जो ओड़ो ही होंदे ये रंग अल्लाह दिना न ये मौलाना अल्लाह वक्ते बाकी 3 निशानियों वमिन आयातिही मनामुकुम बिल्लैल वन नहार चो सुभान अल्लाह रब तो जे मां अल्लाह जी सुञाणप जी मुशरिक ही भी निशानी थी जो मां अल्लाह तो के रोज निंड कराइंदो आ अब निंड केर तो कराए
रब साईं तो फरमाए निंड में तव्हांजा नक जा सुराख खुलल, कन जा सुराख खुलल, निंड में कंहिंजो वात भी खुली वेंदो आहे, निंड में कई सुराख खुलल है। जेकर को मंडो मच्छर न चई, को जीत जणो वात में न वञई, रब तो चे हिक हिक बाने जी खट ते सॼी रात मां अल्लाह शश मलाइका पहरेदार करे विहारींदो। बेनमाज़ी आ, ज़ानी आ, व्याजी आ, शराबी आ, वडेरो आ, भोतार आ, गरीब आ, वाणियो आ, ओड आ, भील आ, बागड़ी आ, पर बानो त मां रब जो आ न। अरे मां करीम जो करम त ॾिसो तोखे रात जो पहरे में निंड कराए, हेॾे घर जो ईंदो आहे चवंदो आहे बिजली न वञे, मोबाइल जी बैटरी चार्ज कयो, सुभाणे वापारियुनि सां ॻाल्हाइणो आहे, कारोबार करणो आहे। रब तो चे माना इहो सोचो थी 7.5 कलाक जागी करे तोखे निंड कराए, सॼी रात तुंहिंजी अखियुनि जी बैटरी कंहिं चार्ज कई, तुझी कनन जी बैटरी के चार्ज कई, तुझे हथन पेरन टंगुन जी बैटरी त मां चार्ज कई। मजूरी जा थकल आहे, वरी सुबह जो ताज़ो तवानो करे मां उथारींदो त मां पोइ बि बुढ़ी मर सुबह सां उथी चे तो मुर्शिद पारत थी, गाज़ी पारत थी, अॼु भलो ॾींहुं गुज़ार जाए, न गाज़ीअ खे सॾ न कर। अड़े निंड मां उथी हीअं चओ अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अहयाना बादमा अमातना व इलैहि नुशूर। सब तारीफ़ूं न अल्लाह जी जे मूंखे निंड कराए वरी ॿीहर जीअरो कयो। वो पढ़ंदो सुबुह जी नमाज़, अल्लाह जे निंड जो हक़ अदा कयो। सुबह जो कंबल गरम सवड़ छॾे करे भली थधो पाणीअ बि वुज़ू करे मुसले ते अच, 10 मिंट लॻंदई, सुबह जो फ़र्ज़ पढ़, सुन्नत अदा कर, अल्लाह तो चे सॼी रात जा शुक्राने जा नफ़ल अदा थी वेंदा। उथी ईंदे नमाज़ पढ़दे मां रब जो हक़ अदा करे छॾींदुसि। पढ़ंदो नमाज़ इंशाअल्लाह। अल्लाह के सुञाणो, अल्लाह जी कुदरत जो निशानियूं अथव। वरी वन नहार वक़्तु वगा हुकुम, वरी ॾींहुं कढंदो आहे, रोज़ी तलाश कयो। वरी आख़िरी निशानी ये भी अथव वमिन आयातिही युरीकुमुल बरक़, कॾहिं कॾहिं आसमान में विज हलाईंदो आहे। ॿुधी तो विज, ये गजगोड़ थींदो आहे, खिविण 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 गाज या एडी सख्त आहे। मां बलोचिस्तान वियुमि, गंदावा खां परते शोरान जे इलाइक़े में, चयो साईं हिते जो या विज किरी त 11 घर सड़ी विया, माल सड़ी वियो, बाहि लॻी साईं, माण्हुनि जा लाश सड़ी विया, या ख़तरनाक आहे। रब तो चे कॾहिं कॾहिं खिविण हलाईंदो आहे त युरीकुमुल बरक़, खौफ आहे, खौफ कर मां अल्लाह को, वतमा उम्मीद कर मां में, डुज मता मां खुदा नाराज थी वञा। बेनमाज़ी नमाज पढ़, ओ पी मां जा नाफरमान, पी मां जी ख़िदमत कर, मता तोबा भी नसीब न थी मरी वञे। ओ ज़ानी ज़िना को तोबा कर, शराबी शराब को तोबा कर, व्याजी व्याज को तोबा कर, जुआगर जुआ को तोबा कर, अमल भला कर, हयाती ते एतबार न थी, मौत मथों सवार थी, मता बेईमान थी मरी वञे। रब तो चे करे तबाही अची वई त घर भी न बचंदई, न माल बचंदई। मां करीम रब के कहार भी तमाए मांखे कावड़ा है न, छो त मिठे मोहम्मद जो उम्मती आ, उन्हें जे सदके लेखो ही नथो कयां। दुरूद शरीफ पढ़ो। हाजी इमदादुल्लाह जो शागिर्द आहे, मुंहिंजो हमसफ़र साथी आहे। हिकिड़ो मौलूद तव्हांखे ॿुधाए, ॿिया बि नात ख़ान वेठा आहिनि, अॻिते प्रोग्राम ॿुधाईंदा। हिकिड़ो मौलूद तव्हांखे ॿुधाए त पोइ इंशाअल्लाह मां इजाज़त वठां। दुरूद शरीफ। ही हुया सिंध जा मशहूर और मारूफ नात ख़ान, वादी बेटा जा बादशाह अलहाज इमदादुल्लाह खुलपटो साहब, जंहिं बेहतरीन अंदाज में अवां हज़रात जे साम्हूं नादियूं पढ़ियूं। हिन वक़्तु स्टेज ते जलवा अफरोज़ आहिनि सिंध जा मशहूर और मारूफ ख़तीब, मुबल्लिग़ इस्लाम, मुफ़क्किर इस्लाम, हज़रत मौलाना साईं सैयद हबीबुल्लाह शाह साहब। साईं सैयद हबीबुल्लाह शाह जे दावा